सूर आहिनि ई बादशाह खे। दोस्तों हिकिड़े ग़रीब मिसकीन के अंदर में ग़रीबीअ जे ॾुख जा ढेर हुआ, जंहिंसां सलण लाइ वेहे त अॻिलो खांइसि अॻे वेही पंहिंजा सूर पिटे। हिकु ॾींहुं दिलि में इरादो कयईं त सभु को सूरनि सां भरियो पियो आहे, मुंहिंजे सूरनि ॿुधण लाइ कंहिं वटि बि वक़्तु कोन्हे, छो न बादशाह सलामत सां सूर सलियां। खेसि अल्लाह उमेग ॾिना आहिनि, हर शइ अर्ज़ां अथसि, सूरत वटसि हूंदा ई की न। बादशाह सलामत जी दरबार में अर्ज़ु रखियईं त मूंखे सूरनि सुणाइण लाइ छड़ा 5 मिंट ॾिना वञनि। संदसि इल्तिजा हिकु शर्त ते क़बूल कई वई त पहिरीं 5 मिंट पाण ॾींदो ऐं बादशाह सलामत जा सूर ॿुधंदो, पोइ पंहिंजी रुइदाद ॿुधाईंदो। इहो शर्त क़बूले बादशाह सलामत जी खिलवत गाह में वञी मिलियो। बादशाह सलामत पंहिंजी रुइदाद ॿुधाइण शुरू कई। चयईं, मूं वटि हर शइ आहे, ज़ाल बि तमामु सुहिणी आहे, उन मां कुझु औलाद बि अथमि। खेसि हिकु दफ़े अहिड़ो मर्ज़ लॻो जंहिं लाइ समूरा हकीम वस हलाए बीठा। आख़िर ख़ुदि तो जवाबु ॾिनऊं त मर्ज़ ला इलाज आहे ऐं मौत यकीनी आहे। राणीअ सां दिलि बि ॾाढी हुअमि, इन करे मथनि खां वेही संदसि मरण जो इंतज़ारु करण लॻुसि। राणीअ मूंखां इन दौरान वचन वरितो त मरण पुॼाणा संदसि बचन सां वफ़ादार रहंदुसि। उन वक़्तु ॿी ॻाल्हि सम्झ में न आयमि। खेसि यकीन ॾियारण लाइ त ॿी शादी न कंदुमि, मूं पंहिंजो मख़सूस उज़्वो ई कटाए छॾियो। कुझु वक़्त खां पोइ ख़ुदा जी कुदरत सां राणी चङी भली थी पई ऐं मां बीमार जो बीमार ई रहियुसि ऐं संदसि कम जो ई न रहियुसि। इन सबबि घर में रोज़ झेड़ो थियण लॻो। ॿियूं ॻाल्हियूं कुर्बानियूं सभु विसरी वियसि। हाणे संदसि ज़ोर इन ॻाल्हि ते त खेसि तलाक ॾियां या ॿीअ सूरत में खेसि छुड़वाग छॾियां त जीअं नौकरनि चाकरनि मां पंहिंजो पुराओ पई करे। हाणे ॿुधाए, तुंहिंजा सूर इन्हीअ खां वधीक आहिनि? बादशाह जो दास्तान ॿुधी हुन हमराह चयो त मुंहिंजा सूर वरी कहिड़ा आहिनि? सूर ई बादशाह के आहिनि। मतिलबु त जेॾा उठ तेॾा लोॾा, वॾा माण्हू ॾुख बि वॾा, वॾनि खे वॾा सूर। दोस्तों उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हां खे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदो।